बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी आहे 95 क़िस्तूं असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 96 अली मिस्री ऐं बगदाद जे सुल्तान जो किस्सो, जेको 95 क़िस्त खां असां शुरू कयो आहे। अॼु उन जो ॿियो हिसो तव्हांखे ॿुधायोसीं त अली मिस्री वक़्त जे हालातुनि खां मजबूर थी पंहिंजो घरु छॾियो, रुलंदो रुलंदो अची बगदाद पहुतो। पोइ सिपाही जेके हुआ हे सिजल थी वारे टाइम ते बगदाद पहुतो हो, दर पिया ॾियनि। हिन हुनखे मिनथूं कयूं, हिनखे हुन अंदरि आंदो, पाण सां गॾु हिनखे रहायुनि। पोइ हिन वटि खीसे में हिकिड़ो दीनार हुयो, खीसे में हिकिड़ो दीनार हुयो। उनजी मानी टिकी हिननि वरिती। हे ॾींहुं थियो त हे बगदाद शहर में आयो। उते हिन इहा ॻाल्हि कई त मां वॾो सौदागर आहियां ऐं मुंहिंजो पोयां सामान अचे थो। मां सामान खां अॻु ई जेको आहे त निकितुसि, मूंखे रस्ते में फोरू आया, उहे फुरे विया मूंखे, बाक़ी मुंहिंजो सामान पोयां अचे थो। उते हिकिड़ो सौदागर हुयो, उन सां जो हिन जो मिलणु थियो त उहो सौदागर ॾाढो हिनखे वॾो सौदागर सम्झी ॾाढी हिन जी आजा कई। हिन जो इहो अहवालु ॿुधाईं त हुनखे ॼण हिकिड़ो रहम अची वियो त बणाए वॾो सौदागर आहे, वीचारे ते वक़्त जी तकलीफ़ अची वई आहे। हिनखे हमाम ते वठी वियो, वेंजारे सेंजारे हिनखे नवां कपिड़ा पाराई, हिनखे वठी आयो पंहिंजे घरु। हिनखे पंहिंजे घरु वठी आयो, खाइणु पीअणु हिन जो थियो। खाइण पीअण खां पोइ हिन छा कयो, जो पंहिंजो हिकिड़ो ग़ुलाम हुयुसि, उन ग़ुलाम खे चयईं त हिन पंहिंजे आका खे, सम्झी बि त वॾो सौदागर आहे, वठी वञु, मुंहिंजा जेके हिन ॿई घर उहे हिनखे ॾेखार। इन्हनि मां जेको हिनखे वणे उनजी कुंजी हिनखे ॾे त हे उते रहे, पंहिंजे मुंहं सां रहे। असां वटि मथां हिनखे ॾुखियाई थिए त हिनखे वञी घरु ॾेखार, जेको हिनखे पसंदि अचे उनजी चाबी ॾेसि उते रहे। ग़ुलाम हिनखे पाण सां गॾु वठी करे घिटीअ में पहुतो। उते 3 घर हुया, 3 घर लॻोलॻ। टिनी घरनि खे ताला लॻल हुया ॿाहिरि। पहिरियों घरु खोलियईं, ॾिठईं ज़बरदस्त घरु हुयो, इंसानी फितरत। ॿियो ॾिसां मता उहो हिन खां भलो हुजे। ग़ुलाम खे चयईं त ॿियो घरु खोल। वरी उहो ॿियो दरवाज़ो खोलियईं, उहो घरु बि ॾिठईं, उहो बि घरु हिनखे हुन खां वञा और हुयो। ग़ुलाम चयसि इहे 2 घर आहिनि, इन ॿिन्ही घरनि मां जेको तोखे वणे उनजी मां तोखे चाबी ॾियां। हिन चयसि हिन सां गॾु जेको टियों घर आहे, तालो लॻो पियो अथसि, इहो कंहिंजो आहे? ग़ुलाम चयसि इहो बि असांजो ई आहे। चई त पोइ इहो मूंखे ॾेखार। इहो छो नथो ॾेखारी? ग़ुलाम चयसि इन जो फ़ाइदो न आहे। ॾिस त मालिक बि ईअं चयो न त 2 घर ॾेखारिजांसि। आहे घरु असांजो, पर बसि इन खे छॾ, हिननि ॿिन्ही मां जेको तोखे वणे। हिन चयो न, मूंखे इहो घरु ॾेखार। इहो घरु आहे त इहो छो नथो ॾेखारे? हुन चयसि त इहो घरु ईअं सम्झ त चङे टाइम खां ख़ाली आहे। जिन भूत जे इन घर में रहंदा आहिनि, जेको बि इन में वञी रहे थो, सुबुह जो असां हुनखे मोल ॾिठो आहे, माना सुबुह जो मरी थो वञे। पोइ एतिरे क़दुरु जो असां पाण ड्रिज खां उन में अंदरि कोन वेंदा आहियूं, पर मथां भितियुनि खां टपी उनजो लाश छित ते अची खणी उछलाईंदा आहियूं। तंहिंजे करे असांजे मालिक इन घर खे बंदि करे छॾियो आहे, कंहिंखे बि रहण जे लाइ इहो घरु न ॾींदो आहे। हिन चयो त न, इहो खोल त मां ॾिसां। हिन इहो सोचियो त बसि ज़िंदगी भला कहिड़ी आहे, जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त भला जिंद छुटी पवंदी, हे बि का ज़िंदगी आहे। छा मुंहिंजो वक़्तु हुयो, अॼु ॾिस त कहिड़ी अची पोज़ीशन ते पहुतो हा। जेकॾहिं मौत भला इन में आहे त इहो सवलो आहे। अज़ाबनि खां जिंद छुटंदी।
नौकर खे ॾाढो हिन तंग कयो त मूंखे इहो घरु ॾेखार। नौकर मजबूर थी दर खोलियो। अंदरि जो वञे त इहो जेको बंगलो हुयो हुन ॿिन्ही बंगलनि खां आलीशान बंगलो हुजे। घुमी ऐं हिन नौकर खे चयो त मां रहंदुसि हिन बंगले में, मूंखे हिन जी चाबी ॾे। नौकर चयोसि त बाबा मूंखे इन घर जो ऑडर ई न आहे, मूंखे ऑडर आहे हुन ॿिनि घरनि जो, हे बि तो ज़ोरी चयो आहे तॾहिं मां तोखे ॾेखारियो आहे। चई त न, मूंखे जेको आहे त रहणो आहे इन। नौकर चयुसि त न, पोइ जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त मां पंहिंजे मालिक खां पुछां, जेकॾहिं उहो चवे त पोइ मां तोखे इन घर जी चाबी ॾींदुसि। नौकर वियो सिधो मालिक ॾे, छो जो ख़बर हुअसि त इहो घरु कंहिंखे रहण लाइ कोन ॾींदो आहे। नौकर वीचारो अची परेशान थियो त मालिक नाराज़ थींदो त भणा छो थो हिनखे इन में रहायो। सो नौकर वीचारो वियो, वञी हिन सौदागर सां मिलियो, उनखे चयईं त साईं तव्हांजो जेको महिमान आहे सो हिन टियों घर ज़ोरी खोलायो अथई, हाणे थो चए त मूंखे इन जी चाबी ॾे, मां इन में रहां। उहो ताजर वापारी जेको हुयो उहो पाण नौकर सां गॾु आयो। हिनखे चयईं त साईं तव्हां इहो छा था कयो, मुंहिंजा हे 2 घर अथव, जेको तव्हांखे वणे मां तव्हांखे उन जी चाबी ॾियां, तव्हां ईअं न कयो। अलीअ चयसि त मां रहंदुसि त इन घर में रहंदुसि। इहे जेके आहिनि इहे वहमी ॻाल्हियूं आहिनि, मां इन अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते एतबार कोन कंदो आहियां। इहे जेके आहिनि सो वहमी ॻाल्हियूं आहिनि, मां अहिड़ियुनि शयुनि ते एतबार न कंदो आहियां, अहिड़ियुनि शयुनि ते मां एतबार न कंदो आहियां। हिन चयसि त यार हाणे इहो त तूं नाजाइज़ी थो करीं, जेकॾहिं भला इहा ॻाल्हि आहे त हाणे तूं बि परदेसी आहे, मां त हाणे पे कई तोसां चङाई, पर हाणे तूं जेकॾहिं ईअं थो चवीं त पोइ लिखत था कयूं। जहिड़ो तहिड़ो माण्हू तूं बि कोन्ही, तूं बि वॾो इहो वापारी आहे, पए तोखे नुक़सानु त पोइ तुंहिंजा मालिक चई थो मुंहिंजो सामान पियो थो अचे, तुंहिंजा नौकर चाकर उहे त मूंखे ॻिचीअ में वठी वेंदा, तंहिंजे करे पोइ लिखत था कयूं। मां वरी बि झेलियां थो त इन में न रह, पर जे तुंहिंजो ज़ोर आहे त लिखत था कयूं। हिन चयसि हा भली लिखत बि कर, पर मां रहंदुसि इन में, मां पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां रहंदो, मां रहंदुसि इन में, मां रहंदुसि इन में। उन वापारीअ छा कयो जो 2-3 शाहिद घुराई, उन्हनि जे साम्हूं हिन लिखत कराई त भाई पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां रहे थो। उहो पनो हिन पाण वटि रखियो, हिनखे कुंजी ॾिनई, पर वरी बि हिनखे चयईं त मां तोखे सलाह इहा थो ॾियां त मुंहिंजा 2 घर थी, जंहिंमें वणई त तूं उन में रह, हे ग़लती थो करीं, हिन घर में न रह। हुन चए त बाबा मां तोखे लिखत ॾिनी न, हाणे जेकॾहिं कुझु थियो त उनजो ज़िम्मेवार मां पाण आहियां, तूं परेशान न थी, तुंहिंजी महिरबानी, तुंहिंजी महिरबानी। वापारी नौकर खे चयो त भला हाणे हीउ यको बंगलो ख़ाली हो, भला इन जी सफ़ाई वग़ैरह कयो। नौकर वञी सफ़ाई कई, हिनखे बि चाबी मिली। अली पाण महल घुमे पियो। उन महल जे आगुर ते हिकिड़ो खूह हुयो, उन खूह ते हिकिड़ो डोल पियो। हिन उहो डोल हेठि खूह में लाहे छिके पाणी कढियईं, उन पाणी सां हिन वुज़ू कयो। वुज़ू करे हिन निमाज़ पढ़ी वरी वेही रहियो। घड़ी कान गुज़री त साॻियो इहो जेको ग़ुलाम हिन सां गॾु आयो उहो हिन जे लाइ मानी खणी आयो, मानी बि खणी आयो, मेणबती बि खणी आयो, क्षमादान बि खणी आयो, ॿियो ज़रूरी सामान उहो बि हिनखे आणे ॾिनो। नौकर वियो हली। शाम हिते थी वई, अलीअ मेणबती ॿारी, मानी खाधई, कुझु घड़ी रखी वरी न इशा जी निमाज़ पढ़ी। निमाज़ पढ़ी हिन दिलि में चयो त भला मथे वञी थो सुम्हां, हे हंधु बिस्तरो खणी आई, मथे वियो। मथे जो वियो त ॾिसे थो उते मथे छित ते बि हिकिड़ो कमिरो हो, वॾो भलो कमु थियल हो उन कमिरे जो बि। हिन उते बिस्तरो विछाई, हिन उते वेही क़ुर शरीफ़ पढ़णु लॻो
अञा एॾो टाइम कोन थियो, हे उथी वेही क़ुर शरीफ़ पढ़ण लॻो। क़ुर शरीफ़ हेॾे पढ़े ई पियो, अञा कुझु घड़ी मस गुज़री त आवाज़ु आयो, ए अली पुट हसन जा, छा मां सोन वसायां, मां सोन वसायां, माना सोन छटियां। त अलीअ कनायो, वरी आवाज़ु आयो त अलीअ हिन खे चयो त सोन आहे किथे जो तूं वसाईंदे, तूं छटींदे। हिन अञा इहो लफ़्ज़ु चई बसि कयो त जीअं न मींहुं वसंदो आहे, पर गड़े सां जीअं मींहुं वसंदो आहे, खड़खड़ कंदी आहे, ईअं सोन छित ते ईअं वसणु लॻो। पर एॾो वसणु लॻो बाक़ाइदे ईअं ढिघ थी वियो। सोन वसी बसि थियो त जेको आवाज़ु सवेल पहिरियों आयो, वरी उतां साॻियो आवाज़ु आयो त हाणे मूंखे आज़ादु कर त मां पंहिंजी राह वठां, छो जो मां पंहिंजी ख़िदमत जेका मुंहिंजे ज़िमे में हुई, मां उहा पंहिंजी ख़िदमत कई आहे, तुंहिंजी अमानत मां तोखे ॾेई छॾी, मूंखे हाणे आज़ादु कर। इते अली मिस्री सम्झी वियो त इहा आहे को हिसाबु किताबु। अली मिस्री हिन खे चयो त मां तोखे ख़ुदा जो कसम थो ॾियां त मूंखे हिन सोन जी त सबबु ॿुधाए, जेको सोन तूं छटियो अथई, वसायो अथई सोन खे, इन जी त मूंखे सबबु ॿुधाए। हुन आवाज़ु ॾिसे कोन पियो, पर आवाज़ु अचेसि पियो। हुन चयसि त हीउ जेको सोन आहे न, अलाए केतिरे टाइम खां मां तुंहिंजे लाइ हिते गॾु करे रखियो आहे। पोइ जॾहिं बि को माण्हू हिन घर में अची रहंदो हो न, त मां हुनखे चवंदो हुउसि त ओ अली पुट हसन जा, छा मां सोन वसायां? त हो जेको रहंदो हो, उहो मुंहिंजो आवाज़ु ॿुधी ऐं वठी दाहूं कंदो हो, पोइ मूंखे लॻंदी कावड़, मां हेठि लही ऐं हुनखे घुटो ॾेई मारे छॾींदो हुउसि। अॼु साॻियो ई वरी मां इहो ई साॻियो आवाज़ु कयो, तुंहिंजो नालो खयुमि, तुंहिंजे पीउ जो नालो खयुमि, ऐं इहो ई चयुमि त बाबा मां सोन वसायां, त तो मूंखे जवाबु ॾिनो त सोन किथे आहे, तूं दाह कान कई। मां सम्झी वियुसि त तूं ई इन जो मालिक आहे, तंहिंजे करे मां सोन वसायो। ऐं हिन खां सवाइ यमन जे मुल्क में हिकिड़ो ख़ज़ानो आहे, तुंहिंजे लाइ मां रखियो आहे, यमन जे मुल्क में वॾो ख़ज़ानो आहे, उहो मां तुंहिंजे लाइ रखियो आहे। भला उहो मां वञा, उहो खणी अचां, उन खां पोइ भला तूं मूंखे आज़ादु कंदे? अलीअ चयसि त जेसि ताईं उहो ख़ज़ानो न आणींदे त मां तोखे आज़ादु न कंदुसि। इंसानु आहे, लालच थी। त जिन हिन खे चयो त मां खणी अचां पोइ त आज़ादु कंदे न? अलीअ चयो त हा। जिन चयसि त मूंसां कसम खण, इंसानु आहे मथां फिरी वञे। अलीअ कसम खयूं त वाइदो आहे, तूं जीअं आणींदे त मां तोखे आज़ादु कंदुसि। जिन अञा वञण वारो ई हुयो त अलीअ चयसि बी तकड़ि न कर, मुंहिंजो अञा हिकिड़ो कमु आहे। जिन पुछियुसि त कहिड़ो कमु आहे तुंहिंजो? अलीअ चयसि त काहिरा में फिलाणी जॻह ते मुंहिंजा ॿार बचा रहनि था, जिन खे छॾे आयो, उन्हनि खे बि वञी थो त उन्हनि खे बि बिना कंहिं तकलीफ़ जे मूं वटि वठी अच। जिन चयो त इनशा अल्लाह मां उहो ख़ज़ानो बि आणींदुमि, उन ख़ज़ाने सां गॾु मां उन्हनि खे बि वठी ईंदुमि। जिन चयसि हाणे इन जे लाइ मूंखे 3 ॾींहं मोहलत ॾे, 3 ॾींहंनि अंदरि ख़ज़ानो बि तो वटि ईंदो ऐं तुंहिंजा बचा ॿार बि ईंदा। जिन हिन खां मोकिलाए वियो हलियो। जिन जे वञण खां पोइ अली ते पाण संभालियो त हाणे हिन सोन खे किथे लिकायो। उन कमरे में हिन छा कयो, जो सोन खणी उन कमरे में हिकिड़ी कुंड में हिन लिकायो। पर उन कमरे में बि जो अंदरि वियो त कमरे में हिन ॾिठो त किथे लिकायां। ईअं कुंड में हिन खे सिर हिकिड़ी अहिड़ी ॾिसण में आई, ॼणो आहे धारी लॻल आई सिर। हिन छा कयो, जो ॿी सिर हिकिड़ी खणी ऐं हुन सिर खे जो धकु हईं, जीअं उहा सिर निकिती त उतां हिन खे हिकिड़ो दर ॾिसण में आयो। हिन ॿियूं सिरियूं कढी आजियूं कयूं त दर सॼो साम्हूं नज़र अचेसि।
हे अंदरि जो वञी ॾिसे त वॾो हिकिड़ो गुदाम आहे, छो जो वापारी हो उनजो को ॻुझो गुदाम हो हुते। उन गुदाम में चारई पासा हिन ॾिठो त कपिड़नि जूं थेलियूं पयूं, कपिड़नि जूं थेलियूं। हिन उन थेलियुनि में उहो सोन विधो, उते ई गुदाम में हिन भांडे में हिन रखियो। माना ईअं सम्झो हिन जी सॼी राति वई अॼु। सुबुह थियो हेठि लही आयो, हेठि लही आयो, अञा घड़ी कान गुज़री त दर खड़कियो। हिन वञी दर जो खोलियो, ॾिसे त उहो साॻियो नौकर हुजे। नौकर जीअं हिन खे ॾिठो त नौकर हिन सां ॻाल्हायो ई कोन। नौकर वठी पोइ हिते भॻो, ख़ुशीअ मां पंहिंजे मालिक खे अची चई त साईं जेको हिन गौरे घर में तुंहिंजो महिमान रहायोसीं साईं, उहो त जहिड़ो आहे, उहो त वेठो आहे। मालिक बि हिन सां गॾु आयो, ॾिठई त अली सही सलामत आहे। अची अलीअ सां भाकुर पाए मिलियो, अलीअ खे चुमियूं ॾियणु लॻो। ॾे ख़बर राति तुंहिंजी कीअं गुज़री? अलीअ चयोसि राति त मुंहिंजी भली गुज़री, मां मथे कमरे में मथे छित सुतो हुउमि। मालिक पुछुसि त भला ॾे ख़बर तो वटि केरु आयो या त का अहिड़ी शइ ॾिठी? अलीअ चयो त न, अहिड़ी त का बि शइ, सुकून लॻो पियो, मां पे क़ुर शरीफ़ पढ़ियो। वरी इहे सुबुह थियो आहे त इहो अची हेठि वेठो आहे, सुबुह थियो आहे हेठि अची वेठो आहे त तुंहिंजो नौकर आयो आहे। वापारी चएसि दा भला शुकुर आहे रब साईं जो, तूं सही सलामत रहीं, मूंखे ॾाढो तुंहिंजो खुटको हो। हीउ उतां पंहिंजे जेको मालिक हुयो, वापारी सौदागर हुयो, घर जो मालिक, उहो पंहिंजे घर आयो वापसि। अलीअ ॾे ग़ुलाम, कनीज़ूं, ॿियो सामान बि हिन अलीअ ॾे मोकिलियो। ॼण हाणे वहम लही वियो त भई इहा जाइ हिन जे रहण जे लाइक़ु आहे। ॿियो माना ईअं ज़रूरत वारो सामान उहो बि हिन ॾे मोकिलियो। टे उन में भूरियूं हुजनि कनीज़ ऐं टे कारियूं, माना 6 कनीज़ूं मोकिलियईं। हाणे हिते जंहिं हिनखे सौदागर रहायो हो, जंहिं सौदागर हिन खे रहायो हो, उन हुते बाज़ारि में माण्हुनि सां ॻाल्हि कई। बाज़ारि में माण्हुनि सां ॻाल्हि कई त वाह वॾो हिकिड़ो सौदागर आहे, सो ॾाढो सामान अथसि, अचे पियो। पर हाणे हुन वीचारे सां इहे मसइलो थी वियो आहे, अॻुवाट निकितो हो, सो फोरू फुर करे वियसि। मां पाण वटि रहायो थमांसि, बाक़ी ॿुधाए थो त वॾो मुंहिंजो सामान आहे, उहो अचे थो पियो। ॿियनि वापारनि खे जो ख़बर पई, ॿियनि वापारनि खे ख़बर पई, उहे बि हिन सां मिलण पिया अचनि, दावतूं बि ॾियनिसि पिया, सूखड़ियूं पाखड़ियूं बि हिन ॾे खणी पिया अचनि। अदा ॾे ख़बर तुंहिंजो सामान माल कॾहिं ईंदो? जे मां 3 ॾींहं तरसो, मुंहिंजो माल अची वेंदो। टे ॾींहं गुज़रिया, साॻियो हो आवाज़ु आयुसि जीअं सोन वसायो हो। चई हल ॾिसो हली पंहिंजो खज़ानो जेको मां यमन मां तुंहिंजे लाइ आंदो आहे, पंहिंजे बचनि ॿारनि सां मिल। हे जेको जिन हिन जो सामान खणणु वियो हो ऐं बचा ॿार हिन जा खणणु वियो हो, उहो जॾहिं काहिरा में पहुतो त उते हिन ॾिठो त अलीअ जी ज़ाल ऐं अलीअ जा ॿार ॾाढी ॾुखे हाल में हुया, ॾाढे ॾुख में, न खाइणु न पाइणु, लटा कपिड़ा फाटल। पोइ जिन हुननि खे उतां खणी ऐं काहिरा जे ॿाहिरि आयो, यमन मां जेको हिन खज़ानो कढियो, उन मां हिननि खे भला भला कपिड़ा पाराई। ऐं उहो सौदागरी वारो माल, उहो सॼो खज़ानो, उहो सॼो हाणे शहर जे ॿाहिरां अची लाथई। अली आयो,
अली अची ॾिठो, अली अची ॾिठो वॾो खज़ानो हुजे, वॾो सामान हुजे। इते वापारनि खे जो हिन आसिरो ॾिनो हो त बाबा 3 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजो माल ईंदो, 3 ॾींहंनि खां पोइ माल ईंदो, त हे वापारी बि हिन जे इंतज़ार में हुया। हिन ॿुधाइनि त अॼु मुंहिंजो माल अचे थो पियो, मुंहिंजो माल अचे थो, मुंहिंजा ॿार बचा अचनि था, सो तव्हां भले अचो, अची ॾिसो, सौदो कोन थींदो, बाक़ी अॼु तव्हां ॾिसो अची। ऐं मुंहिंजी घरवारी अचे थी, तव्हां भले पंहिंजे माइनि खे वठी अचो त हिक ॿिए सां कचहरियूं कनि, रायल मायल थियनि। माना ईअं सम्झणु कचहरी लॻी पई हुजे हिननि शहर जे ॿाहिरि। हे हुते सभु वेठा हुजनि, कचहरी पिए कनि, त ईअं झंग जे पासे ॾांहुं, साम्हूं जी झंग, उन झंग जे पासे ॾांहुं ईअं वॾी हिकिड़ी धूड़ थी। सभिनी ॾिठो त बणाए धूड़ किथे, कीअं आई धूड़? सभु हुन धूड़ जे निहारनि पिया, अञा घड़ी कान गुज़री त उहा धूड़ साफ़ थी वई। धूड़ साफ़ थी वई, वॾो हिकिड़ो लश्कर हुजे जेके ॻाईंदा वॼाईंदा पिया थियनि। ॻाईंदा पिया थियनि। उन्हनि में जेको अॻियां हुजे उहो अची अलीअ सां मिलियो, अलीअ जे हथु पकड़ी अलीअ जे हथनि खे चुमी ॾियणु लॻो। हिन खे चईं त ओ मुंहिंजा आका, असां कल्ह ई हिते पहुचण वारा हुआसीं, पर असांखे फ़ौरन जो ख़ौफ़ हुयो, उन जे करे आस्ते आस्ते मंज़िलूं कंदा आयासीं। अलाह साईं असांखे उन्हनि खां बचायो, उन जे करे असांखे हिकिड़ो ॾींहुं वधीक लॻी। वॾो सामान हुजे, ईअं खचरनि जूं कतारूं हुजनि, जंहिं ते इहो सामान हुजे, अलीअ जो जेको जिन खणी आयो। वरी अलीअ जे ज़ाल खे जेके ॿारनि खे जेके जिन कपिड़ा पाराया, उहे वापारियुनि जूं मायूं आयूं, उहे जो हिननि जा कपिड़ा पई ॾिसनि त उहे बि परेशान, त असां बि हेॾा वापार जा आहियूं, पर हे कपिड़ो किथां जो आहे, या कीअं हिननि कपिड़ो इहो हथु कयो आहे। पुछनिसि पई त अहिड़ो कपिड़ो त बगदाद जे हितां जो जेको बादशाह हुआ, उन जी राणी बि अहिड़ो कपिड़ा कोन पाईंदी आहे। असांजा मुड़ुस जेके आहिनि वॾा सौदागर आहिनि, दुनिया दुनिया मां आणींदा आहिनि सूखड़ियूं पाखड़ियूं, पर अहिड़ो कपिड़ो त उन्हनि बि कॾहिं कोन आंदो। तव्हां त इहो काफ़िलो सॼो मायुनि मर्दनि जो सामान समेत हलंदो हलंदो तव्हां त अची अली जे घर में पियो रहे, उते अची पाता। खचरनि जो सॼो काफ़िलो हुजे, उहो अंदरि काहे आया, अची ऐं उते आगुर में हिननि सामान लहिरायो, वरी उतां हिन कमरनि में सामान रखायो। ऐं उहे जेके मायूं हिन सां गॾु आयूं, उनखे वरी हिन पंहिंजे घरवारी समेत मथे जेको कमिरो हुयो छित ते, उन कमरे में हिननि खे विहारी। कमिरो अॻई सिंगारियल हुयो, सभु वेठियूं पी पाण में कचहरी कयनि, खाधो पीतो वरी अची वियो। उन खां पोइ नेठि कचहरी करे सभु मर्द ऐं मायूं हिननि खां मोकिलाए विया। हाणे माना हिन जो ॼण सौदागरनि ते, वापारनि ते वॾो हिकिड़ो प्रेशर थी वियो, असरु थी वियो त बणा हिकु वॾो सौदागर आहे। असां बि आहियूं, पर अहिड़ो सौदागर त असां न ॾिठो आहे। सो हर कोई इहो पियो चए त जेकर मूंसां सही हले, या मिसाल मूंसां इहे सौदो करे, उन जे करे हिननि वरी भलियूं भलियूं सूखड़ियूं, भला भला तोहफ़ा हिन जे घरवारी जे मोकिलिया, त भला उहा सिफारिश हिन खे कंदी। माना ईअं सम्झो त अॻई खज़ानो बि मिलियो, वरी हाणे एॾा तोहफ़ा आया जेके हिसाब खां ॿाहिरि। माण्हुनि जे वञण खां पोइ जेको जंहिं ताजिर वटि रहे पियो, वापारी वटि रहे पियो, बगदाद वारे वापारी वटि जंहिंजी जाइ हुई, उहो आयो। उहो आयो, हिन अलीअ खे चयो त हाणे हे तुंहिंजा खचर नौकर चाकर, हाणे हीअं करे जो इन्हनि सभिनी खे चयो त भला
ॿियो जेको मुंहिंजो घरु आहे उते हलनि, हली आराम कर। हाणे उहे असुल में हुया जिन, जेको हिनखे चए पियो त असांखे आज़ादु कजां, उहे असुल में हुया जिन। हिन हुन वापारी खे चयो त साईं इहे अॼु राति अञा ॿिए पासे वेंदा, आराम कोन कंदा, अॼु राति इहे ॿिए पासे वेंदा। उन खां पोइ हिननि खे सभिनी खे चयो त तव्हां हितां निकिरो शहर जे ॿाहिरां, राति जो तव्हां इंतज़ारु कजो, मां अचां पोइ तव्हां वञिजो हले। हाणे हुननि खे ॼण पक न पई थिए त भला मथां फिरी न वञे, असांखे कोई इहे आज़ादु थो करे। इहे सभु शहर जे ॿाहिरां हिन जो इंतज़ारु करणु लॻा। हे बि आयो, हिन जे साम्हूं हिननि खे इजाज़त ॾिनी, हिन जे साम्हूं ईअं हवा में उॾामी विया। जेके बि जिन हुया उहे सभु उॾामी विया। अली पंहिंजे घर मोटी आयो, पंहिंजे ज़ाल सां मिलियो, उन खां हाल अहिवाल वरितईं त ॾे ख़बर मां जो तव्हांखे छॾे वियो हुउसि, मूंखां पोइ तव्हांजो भला कीअं हाल थियो, कीअं पियो तव्हांजो वक़्तु गुज़रे। ज़ाल हिनखे सॼो ॿुधायो त ॾाढो असांजो वक़्तु ॾुखियो हो, वेलनि ते हुयासीं, लटा कपिड़ा सफ़ा फाटी विया, ॾाढो ॾुखियो असांजो वक़्तु गुज़रियो। अली चए भला शुकुर आहे रब साईं जो, हाणे ॾुखिया ॾींहं असांजा ख़तमु थी विया। पुछईं त भला ॾियो ख़बर, हे जो चईं थी त बुख ते बि हुयासीं, हे हेॾा भला कपिड़ा इहे किथां अथई। ज़ाल चयसि त हे जेको तुंहिंजो काफ़िलो आयो, जेको सामान तुंहिंजो खणी आया न, उन्हनि जो जेको सरदार हुयो, उन हे जेको तुंहिंजो सामान आंदो अथई, हे पेतियुनि में सामान आहे, उन मां हिकिड़ी पेती न खोली, उन में के कपिड़ा पियल हुआ। कपिड़ा पियल हुआ, पोइ उतां कपिड़ा कढियईं, हिकिड़ो मूंखे ॾिनई ऐं हिकिड़ो ॿारनि खे बि ॾिनई, हिकिड़ो। उन खां पोइ वरी हिन पेतीअ खे तालो हणी छॾियो, जंहिंमां हिन कपिड़ा कढिया ऐं उनजी चाबी हिन मूंखे ॾिनी। मूंखे चाबी ॾिनई, मूंखे चई त इन चाबीअ जी संभाल कजां, पंहिंजे मुड़ुस खे ॾिजां, अचे कुंजी आहे उनजी पेतीअ ते। हिन ईअं चयो आहे, चाबी अलीअ खे ॾिनी। अलीअ चयसि भला तूं आहे पेती सुञाणी थी जंहिंमां हिन कपिड़ा कढिया? चई त हा। हे ॿई ज़ाल मुड़ुस उथिया, आया कोठड़ीअ में, ज़ाल हिनखे उहा पेती ॾेखारी, चई त हीअ उहा पेती आहे जंहिंमां हुन कपिड़ा कढिया। अली कुर्फ़ खोलियो, कुर्फ़ जो खोलियईं त ॾिसे त बराबरि सॼी उहा कपिड़नि सां भरी पई आहे ऐं उन में ई सभिनी पेतियुनि जूं कुंजियूं हुयूं। हिन वरी उतां कुंजियूं कढियूं, कुंजियूं कढी हिकु हिकु पेती खोलणु शुरू कई। पेती जो खोले त बाबा हिननि जूं अखियूं खुली वयूं। हर हिकु पेतीअ में अहिड़ा अहिड़ा जवाहर, क़ीमती मोती जो कंहिं बादशाहनि वटि बि न हुया। हिन ॾिठियूं, सभु ॾिसी वरी ताला ॾिनई, कुंजियूं कई पाण वटि क़ाबू, शुकुरु कई त रब जी महिरबानी आहे। वरी ज़ाल खे वठी आयो, पोइ जेको सोन लिकायो हुई, दर खोले अंदरि ज़ाल खे वठी आयो, जिथे हिन सोन लिकायो हो, उहो थेलियूं ॾेखारियईंसि, सोन जूं भरियल थेलियूं। ज़ाल पुछियोसि त हे वरी तो वटि किथां आयो? ज़ाल खे चई त बसि ईअं सम्झे पियो रब जो फज़ुल आहे, रब जो करम। सॼो सफ़र वारो ज़ाल खे किसो ॿुधाई। ज़ाल चएसि त मूंखे लॻे थो त हे सभु जेके तोखे न शयूं मिलियूं आहिनि, तुंहिंजो वक़्तु हिन महिल फिरे थो न, इहो तुंहिंजे पीउ जी दुआऊं आहिनि तोखे, जो तुंहिंजे पीउ मरण खां महिल बि तोखे दुआऊं कंदो वियो। ऐं शुकुर आहे रब साईं जो तोखे तकलीफ़ आई, पर तुंहिंजी माना जल्दी तकलीफ़ूं तुंहिंजूं ख़तमु थी वयूं। मूंखे लॻे थो त तुंहिंजे पीउ जेको आहे, जेके तुंहिंजे लाइ दुआऊं कयूं न, हे समर उन्हनि जो आहे। जेको तुंहिंजो माल ज़ाया थियो न, हे ॾिस उन खां वधीक तोखे माल मिलियो। पर हाणे ॿुध, तोखे पंहिंजे पीउ बि चयो, तंहिंजे करे हाणे अहिड़नि माण्हुनि सां संगत न रखजांइ ऐं ख़ुदा खां डरिजांइ।
ज़ाल वरी हिनखे साॻियो अॻ में बि नसीहत करेसि पई, हाणे बि वरी ज़ाल सम्झाएसि पई। हिन ज़ाल खे चयो त मां मुंहिंजो वाइदो आहे, बाबे बि नसीहत इहा कई, तूं बि मूंखे उहा नसीहत थी करे, मां इन ते अमल कंदुसि। ऐं मां अलाह खां दुआ थो घुरां त मूंखे बुरनि दोस्तनि खां पनाह में रखे। ऐं बाबे जीअं चयो हो तीअं मां रब जी इबादत बि कयां, नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत ते हलां। हाणे हे ॿई ज़ाल मुड़ुस बचा ॿार ॾाढी ऐश सां उते ज़िंदगी गुज़ारण लॻा। कुझु ॾींहंनि खां पोइ हिन उते बाज़ार में दुकानु खोलियो। सॼो ॾींहं जो घरु वेठो त भला कुझु करे, बाज़ार में हिन उते दुकानु खोलियो। हिन वटि जेके हीरा जवाहर पेतियूं भरियल हुअसि उतां कुझु खणी ऐं उन दुकान में हिन रखियूं। हे माना हाणे बगदाद जो वॾे में वॾो ताजिर थी वियो। कंहिं वटि बि अहिड़ा हीरा जवाहर मोती न हुया, हिन वटि हुया। हिन जी हाक थी वई बगदाद। आख़िर हलंदे हलंदे बगदाद जो जेको बादशाह हो उन खे बि ख़बर पई त उहा हिकिड़ो नओं को वापारी आयो आहे, दुकानु खोलियो अथई जोहरीअ, पर कंहिं वटि बि अहिड़ो मोती हीरा जवाहर न आहिनि जेके हिन वटि। बादशाह खे ख़बर पई, बादशाह पंहिंजो माण्हू मोकिलियो, बादशाह हिनखे घुरायो। माण्हू आयो हिन वटि जे तोखे बादशाह घुरायो, हल। हिन बादशाह जे लाइ सूखड़ी तयारु कई। पर सूखड़ी बि अहिड़ी हिन ठाही जेका हिन जी नज़र में बादशाहनि वटि बि न आई। उहा सूखड़ी खणी ऐं हे बादशाह ॾे रवानो थियो। जॾहिं बादशाह जे साम्हूं पहुतो त बादशाह खे झुकी हिन सलाम कयो। ॾाढो सुहिणे तरीक़े सां बादशाह सां हिन गुफ़्तगू कई। बादशाह चयसि त तो असांजे मुल्क खे इज़त बख़्शी आहे, हेॾो वॾो ताजिर असांजे मुल्क में आयो आहे, ईअं सम्झ असांजे मुल्क खे तो इज़त बख़्शी आहे। हिन चयो त बादशाह सलामत, मां तव्हांजे लाइ हिकिड़ी सूखड़ी आंदी आहे, मूंखे उमेदु आहे त तव्हां मूं ते महिरबानी करे उहा क़बूल कयो। हिन जो बादशाह जे अॻियां उहा रखी। बादशाह गौर सां ॾिठो त उन में अहिड़ा अहिड़ा हीरा पियल हुआ जेके बादशाही खज़ाने में बि न, ऐं उन्हनि जी क़ीमत त अलाए छा हुई। बादशाह हिन खे चयो त मूंखे तुंहिंजो तोहफ़ो क़बूल आहे, इनशा अल्लाह मां तोखे हिन जो एवज़ ॾींदुसि, हिन जो बदिलो ॾींदुसि। हे कुझु टाइम बादशाह वटि वेठो, उन खां पोइ बादशाह खां मोकिलाए उथी आयो। हे जो उथियो बादशाह ते हिन जो वॾो असरु पइजी वियो त बणा हे का वॾी रिप आहे। बादशाह पंहिंजा अमीर वज़ीर जेके हुया उन्हनि खे हे त का वॾी हा हे हेॾा हीरा जवाहर जेके मुंहिंजे खज़ाननि में बि कोन्हनि, सो बि सूखड़ी करे आयो आहे, त हिन वटि अञा छा हूंदो। चई त मूं वटि बादशाह चयोसि, उन्हनि खे चयो त मूं वटि धीउ आहे, उनजे लाइ केतिरनि ई बादशाहनि संग जी घुर कई आहे। ऐं वॾी ॻाल्हि आहे त जेको बि मिटी माइटी लाइ अचे पियो, सूखड़ियूं पाखड़ियूं आणे पियो, पर हिन जहिड़ो तोहफ़ो मूंखे कंहिं कोन ॾिनो। सभिनी चयो त हा साईं, बराबरि उन्हनि वटि अहिड़ी शइ न हूंदी न। बादशाह चयो त मां इरादो कयो आहे त पंहिंजी धीउ जी शादी करायां इन सां, तव्हां मूंखे सलाह ॾियो। अमीरनि वज़ीरनि चयो त हाणे बादशाह सलामत पाण बहितर थो ॼाणे। बादशाह उहो साॻियो तोहफ़ो जेको हुयो उहो पंहिंजे महल में मोकिलियो, पंहिंजी राणीअ। राणी जो तोहफ़ो ॾिठो त राणीअ जो ॾिठो त बराबरि हुन में साईं अहिड़ा ॻह पियल आहे, इहो मोती वग़ैरह पियल आहे जो राणी वटि उन्हनि मां हिकु बि कोन हो। बादशाह खे चई त बादशाह सलामत हे किथां आया आहिनि? ज़रूरु हे कंहिं बादशाह ई थोरे मोकिलियो हूंदो तोहफ़ो करे, जेके असांजी धीउ जो संग वठणु था चाहिनि। बादशाह चए त न, कंहिं बादशाह अॼु ॾींहं ताईं अहिड़ो मूंखे तोहफ़ो न ॾिनो। पर हिकिड़ो मिस्र मुल्क जो ताजिर आहे, सौदागर आहे, जंहिं अची हिते असांजे शहर में कारोबार शुरू कयो आहे। ॾाढो मां हुनजो नालो ॿुधो, मां अॼु हुनखे पाण वटि घुरायो।
मां इन लाइ हिनखे घुरायो हो त भला धीउ जी शादी बि कराइणी आहे त मां हिन खां कुझु हीरा जवाहर ख़रीद कया। सो मां जो हिनखे घुरायो, हे आयो त हे सूखड़ी मुंहिंजे लाइ खणी आयो। सूखड़ी पे मां हिन जहिड़ी कॾहिं ॾिठी कान्हे, कंहिं बादशाही मूंखे कान ॾिनी आहे। वॾी ॻाल्हि मां ॾिठो त ॾाढो सुहिणो जवान बि आहे, अकुल वारो बि आहे। मूंखे त लॻे थो त को बादशाहनि जे औलाद मां आहे। मूंखे त हुनजी सीरत बि वणी, सूरत बि। ईअं सम्झि ॼण मुंहिंजी दिलि में वेही वियो आहे। मां त ईअं थो चाहियां त जेकर पंहिंजी धीउ जी शादी उन सां कराए। हीअ जेका सूखड़ी तोॾे मोकिली अथमि, तूं पाण परेशान थी वई आहीं। मां पंहिंजे अमीरनि वज़ीरनि खां बि पुछियो त अहिड़ो कंहिं बादशाह मुंहिंजे मोकिलियो आहे, त सभिनी चयो त न। सो हाणे मुंहिंजी राय इहा आहे त मां पंहिंजी धीउ जी शादी करायां इन सां। सो सभिनी अमीरनि वज़ीरनि बि मूंखे चयो आहे त साईं जेकॾहिं तव्हांजो राज़ पोइ आहे त छोकिरो भलो आहे, हाणे भला तूं सलाह ॾे त छा कयां। ज़ाल चयसि पहिरियों हुकुम त ख़ुदा जो आहे, उन खां पोइ मुंहिंजे लाइ आहे तुंहिंजो। जेको रब खे मंज़ूरु हूंदो उहो ई थींदो। बादशाह चयसि मां इरादो कयो आहे त पंहिंजी धीउ जी शादी बसि इन सां ई करायां। सुबुह थियो, वरी बादशाह पंहिंजे दरबार में आयो। अलीअ खे बि घुराई ऐं बगदाद जा जेके बि सौदागर हुया उन्हनि सभिनी खे घुराई। सभु अची बादशाह जे साम्हूं हाज़िर थिया। बादशाह हिननि खे विहारियो, वेठा। बादशाह काज़ीअ खे घुरायो, सरकारी काज़ीअ खे। काज़ी हाज़िर थियो। बादशाह काज़ीअ खे चयो त मुंहिंजी धीउ जो निकाह अली मिस्री ताजिर जेको आहे उन सां थींदो। अलीअ खे बि ख़बर न हुई, निकाहनामो तयारु कर। अलीअ जो ॿुधो, अली उथी बीठो। बादशाह सलामत, मूंखे माफ़ु कयो, इहो त सही न आहे। मां हिकिड़ो सौदागर, मां तव्हांजो न्याणो थियां। तव्हां बादशाह, तव्हां ठहंदव बादशाहनि सां, मां त हिकिड़ो वापारी। बादशाह चयो त न, बसि तूं सौदागर न आहीं, मां तोखे इहा इज़त थो ॾियां, मां तोखे पंहिंजो वज़ीर बि थो ठाहियां। अॼु खां वठी तूं मुंहिंजो वज़ीर बि आहीं। बसि न, तोखे सौदागरी वारी ॻाल्हि थी थिए, अॼु खां वठी तूं मुंहिंजो वज़ीर बि आहीं। कुर्सी, विज़ारत जी कुर्सी बि हिनखे मिली वई। हिन चयो साईं अलाह तव्हांखे ख़ुशि करे, तव्हां मुंहिंजी हद दर्जे जी इज़त करे छॾी, पर मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। बादशाह चयसि तूं डिॼु